नाज़रीन, बिरोई हाउस मदईअ ते हुरखान बिरोई पारां माहिर कानून ऐं शहर जी मरूफ़ सियासी समाजी शख़्सियत एडवोकेट सैयद दुर्मोहम्मद शाह जे मान में शानदार डिनर पार्टी जो एहतमाम कयो वियो। डिनर पार्टी वारी तक़रीब में वॾेरो अलानु बिरोई, सहाफ़ी कमांडो पंवर, टेडी बिरोई, मोर मक्सी, सहाफ़ी नवीद दल, नौजवान वकील अमर हसीब पंवर, हाफ़िज़ नामुल्लाह पंवर, यासिर ख़ान बिरोई, ज़ुल्फ़कार बिरोई, अदनान मुस्तफ़ा कमारियो, इमामदीन बिरोई, मीर चनार शाह, मोहम्मद उमर जेओ, फरीद शाह ऐं ॿियनि शिरकत कई। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बिरोई हाउस मदईअ ते हुरखान बिरोई पारां माहिर कानून ऐं शहर जी मरूफ़ सियासी समाजी शख़्सियत एडवोकेट सैयद दुर्मोहम्मद शाह जे मान में शानदार डिनर पार्टी जो एहतमाम कयो वियो। एडवोकेट सैयद दुर्मोहम्मद शाह पंहिंजे साथियुनि समेत जीअं ई बिरोई हाउस ते पहुतो त मेज़बान हुरखान बिरोई ऐं संदन जे नींगरनि यासिर ख़ान बिरोई, ज़ुल्फ़कार बिरोई ऐं ॿियनि शानाइतो इस्तक़बाल कयो ऐं आख़िर में हिकु ग्रुप फ़ोटो पिणु कढियो वियो।